इस्तलाह लफ़्ज़नि जो उहो मेड़ आहे जेको जुमिले में पंहिंजी हक़ीक़ी माना छॾे मजाज़ी माना में इस्तेमालु थिए। हाणे इस्तलाह जी हैसियत नसर या नज़म में उहा आहे जीअं आसमान में तारा ऐं बाग़ में गुल, इन्हनि जो एतिरो मक़ाम आहे। नसर या नज़म में इस्तलाह जो एॾो वॾो मक़ाम आहे। ने इस्तलाह खे अगरि पंहिंजी ॿोलीअ जे दौरान सही जॻह ते इस्तेमालु कयो वञे त इहा ॿोलीअ जी ख़ूबसूरती जी निशानी आहे। हाणे इस्तलाह जी वस्फ़ कहिड़ी थींदी? जॾहिं को बि फ़इल इस्म सां मिले ऐं हक़ीक़ी माना छॾे मजाज़ी माना में इस्तेमालु थिए ऐं वो आम रवाजी ज़बान में इस्तेमालु थिए, उनखे असीं छा चवंदासीं? इस्तलाह चवंदासीं। त इस्तलाह नसर या नज़म में तमामु वॾी अहमियत रखंदा आहिनि। कुझु इस्तलाह मिसाल तौर दी आहे कांग उॾाइण। कांग उॾाइण जी माना आहे इंतज़ार में विहण। शाह साहब जो बेत आहे त तुंहिंजी तलब तात त कांग उॾायम काक जा। त इहो शाह साहब जी ॿोली मां खयो वियो आहे। अहिड़ी तरह सां असां वटि ॿियो इस्तलाह आहे अखि ॾेखारण। अखि ॾेखारण। हाणे अखि ॾेखारण मां मुराद इहा ज़ाहिरी अखि न आहे। छा आहे? असां इन जी माना ऐं वस्फ़ पढ़ीसीं त उहो फ़इल ऐं इस्म पाण में मिलनि, उहो हक़ीक़ी माना छॾे मजाज़ी माना में इस्तेमालु थियनि। त हीअ हक़ीक़ी माना असली माना अखि ॾेखारण ज़ाहिरियूं अखियूं आहिनि। इन जी मजाज़ी माना कहिड़ी मुराद आहे? दड़का ॾियण। साॻी तरह सां ॿियो असां वटि इस्तलाह आहे खीर खंड थियण। यानी कि पाण में मोहब्बत सां रहण। हाणे चंद इस्तलाह असीं बतौर इम्तिहान छॾियूं था। असां पंहिंजी रोज़ानी जी ॻाल्हि ॿोल में खोड़ सारा इस्तलाह इस्तेमालु कंदा आहियूं। थोरो ज़हन ते ज़ोर लॻाइजो हे इस्तलाह तव्हांजी नज़रनि मां गुज़रिया आहिनि या न।